काफ़ी इंसाननि जी नज़रनि में तव्हां छो हेठि हूंदा आहियो, हिन जो बि जवाबु आहे मूं वटि। सभ खां पहिरियों त उन्हनि इंसाननि जे आॾो तव्हां पंहिंजो पाण खे हेठि सम्झंदा आहियो जिन जे आॾो तव्हां अवर थी वेंदा आहियो। अवर माना सम्झो था न बछड़ो, माना घणी एटिंग थी वेंदी आहे उन जाइ ते। गंदगी ग़ार जो बि फ्री माहौल में पोइ उहे इंसान तव्हांखे हेठि करे छॾींदा। हेठि छो करे छॾींदा आहिनि? तव्हांजी हरकतुनि जी वजह। यादि रखो ये इंसान जंहिं जाइ ते मज़ाक जो वक़्तु हुजे त हुते मज़ाक बि पंहिंजे हद जे अंदरि कयो। जीअं उहो हद खां ॿाहिरि निकिरी वेंदो त उन इंसान खे उहा मज़ाक हिकु न हिकु ॾींहुं ॻीची में पवंदी आहे। बछड़ा ख़ुदा जो कसम ॻीची में पवंदी। पोइ उन मज़ाक जो वक़्तु अहिड़े मोड़ में शुरू थींदो आहे जंहिं मोड़ में तव्हांखे यकीन न हूंदो आहे त ही शख़्स असांजी इंसल्ट कंदा। तंहिंजे करे तव्हांखे मां लेक्चर ॾींदो आहियां न त मज़ाक जो बि टाइम ॾिसी मज़ाक कयो। हर वक़्तु मज़ाक कंदे त उन्हनि जे नज़रनि जे आॾो तूं किरियल आहे। पोइ उहे इंसान टाइम ॾिसी मज़ाक न कंदा त, वक़्तु ॾिसी मज़ाक न कंदा त, पोइ चाहे मौतकी हुजे, चाहे ख़ुशी हुजे, चाहे ग़मी हुजे, कहिड़ो बि वक़्तु आयो न उन वक़्त में बशकींदई कोन। पोइ चाहे तुंहिंजा वॾा वेठा हुजनि, तुंहिंजा मोतबर दोस्त वेठा हुजनि, जिन जे आॾो पाण खे हिकु इज़त वारो सम्झंदो आहे, उन्हनि जे आॾो ई उहे दोस्त तव्हांखे ज़लील ऐं ख़्वार कंदा। यादि रखो ये इंसानो, मज़ाक अगलनि सां एतिरी कयो जो सुभाणे पाण बर्दाश्त करे सघो। मज़ाक एतिरी कयो जो सुभाणे तव्हां पाण बर्दाश्त करे सघो। जॾहिं तव्हांजे मथां वार थींदो आहे त उन वक़्त में तव्हांजे अंदर खे वॾी तकलीफ़ मिलंदी आहे। अल्लाह जो कसम तव्हांखे वॾी तकलीफ़ मिलंदी आहे। पोइ तव्हां उन्हनि खे ग़लति नज़रनि सां ॾिसंदा त यार हरामी दोस्त हीअं हूअं, घटिया क़िस्म जा अल्फाज़ बि ॻाल्हाईंदे। इहो छाजे करे तोसां अहिड़ो वार थींदो आहे ख़बर आहे? छाजे करे? हुन जाइ ते पंहिंजो वैल्यू तबाह करे छॾी, थोरी मज़ाक ईंदी। यादि रखो इंसान, तव्हां हिकिड़ा गुलाब जा गुल आहियो। अल्लाह जो कसम तव्हांखे अल्लाह पाक इज़त घणी ॾिनी आहे, पर पंहिंजी इज़त पाण तव्हां विञाईंदा आहियो दोस्तनि जे आॾो। पंहिंजी मज़ाक ऐं हसी ॻाल्हाइण जा जेके अल्फाज़ कढंदा आहियो उन्हनि जी बि तव्हांखे ख़बर न पवंदी। बहरहाल मां हक़ ऐं सच जूं ॻाल्हियूं तव्हां ताणी शेयर कंदो आहियां त इन्हनि मां कुझु सिखो, कुझु फिरायो। हे जेको हाणे वक़्तु ईंदो न, इहो वक़्तु एॾो ज़ालिम आहे, एॾो ज़ालिम वक़्तु आहे। हिन वक़्त में हर इंसान इहो ई चाहींदो मुंहिंजी इज़त हुजे। रब जी ज़ात जो कसम, यादि रखो इंसान अॼु मोबाइल दौर आहे, अॼु डिजिटल दौर आहे, रंगीन दौर आहे। रंगीन सम्झे थो न? इन दौर में नंढड़ो बच्चो बि चाहींदो त मुंहिंजी इज़त हुजे, मुंहिंजो सर ऊंचो हुजे। तव्हां अहिड़ा अबर थी वेंदा आहियो। थोरी अगरि दोस्त खे खिल वठंदी न त वरी ॿिया अल्फाज़ बि तूं पंहिंजे दिमाग़ में ठाहींदी। तूं उन्हनि खे खिलाइण जे करे पंहिंजी इज़त तरी ते रखंदी, हथ जी तरी। तूं को मश्करो न आहे, तूं को एक्टर न आहे। एक्टर जीअं हूंदा आहिनि न, हिकिड़ा मश्करी कंदा आहिनि, जीअं असांजे सिंध माशरे में खिलाइण वारा काफ़ी इंसान आहिनि। तूं वो न, तूं ॿियनि खे थोरी ॻाल्हि जे करे खिलायो त आहे, पर अवर न थी। अवर थींदे या ॻीची में पवंदे, अवर थींदे या ॻीची में पवंदे। हिकु त तूं साम्हूं वारनि खे सम्झी नथो सघे, उन्हनि जे अंदरों घुमी न आयो आहे।
चार ॼणा तुंहिंजे साम्हूं वेठा हूंदा, चइनि जे अंदरि मां तूं वाक़िफ़ न आहे त हीअ कहिड़ा ख़्यालात मुंहिंजे लाइ ठाहे थो, हीअ कहिड़ो सोच रखी वेठो आहे मुंहिंजे बारे में। यादि रखो इंसानो, तव्हां अॻिलनि खे सम्झी न सघो पोइ अवर न थियो न, अवर न थियो। ॾिसो न, दुनिया में काफ़ी वॾा वॾा जेके असां अल्हम्दुलिल्लाह वधीक राइटर बि हुया, जेके बाक़ाइदे नॉलेज वारा हुया, जेके बाक़ाइदे इस्लाम जे दीन खे ॼाणण वारा हुया, जेके बाक़ाइदे मन अॻिलनि जे इंसान जे अंदरूं घुमण वारा बि हुया, पर उहे तव्हां ताणी ॻाल्हियूं न पहुचाईंदा। तव्हां ताणी मां ॻाल्हियूं पहुचायां थो न, त इहा बि तव्हांखे हिकु वॾी ख़ुशनसीबी आहे। ख़ुदा जो कसम के इंसान जे ज़रिए तव्हांखे रब पाक पैगाम पहुचाए थो। ही मूंखे कहिड़ी ताक़त आहे, मुंहिंजी ज़बान हलाइण वारो मुंहिंजो रब आहे, ख़ालिक़ अकबर आहे। मुंहिंजी छा औकात आहे जे हिन मूंखे मंज़िल ते पहुचाइण वारो, उहो केरु? उहो ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम आहे। असांजे माशरे में काफ़ी इंसान अहिड़ा बि आहिनि जेके नंढी नंढनि ॻाल्हियुनि खे दिलि ऐं दिमाग़ ते रखंदा, पंहिंजे पाण खे अज़ियत ॾींदा, सोच में हलिया वेंदा। यादि रखो इंसानो, अल्लाह जे प्यारे हबीब मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु फरमान बि यादि कजो। या रसूल अल्लाह जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं मुंहिंजी क़ौम में बदकारी ऐं बेहयाई वधी वेंदी न त ॿ अज़ाब नाज़िल थींदा। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हियुनि खे फॉलो कंदा। ॿ अज़ाब मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधाए चुको हुउमि, वरी बि ॿुधायां थो। ॿ अज़ाब कहिड़ा आहिनि? हिकु त नंबर 1 ते नौजवाननि इंसाननि जा लाश पंहिंजे कंधनि ते खणंदो, नंढड़ी उमिरि वारनि जा। अॼु ॾिसो था काफ़ी माशरे में असांजा वीचारा नंढड़ा मासूमड़ा वीचारा जिन कुझु दुनिया ई न ॾिठी, न कुझु खाधनि न पीतनि, हिन दुनिया न फानी जान में लाॾाणो करे। अॻे क़िस्मती नंढड़नि जा मौत थींदा, क़िस्मती। हाणे को ॾिसो त बिजली जी शाट में मरियो, को ॾिसो त मोटरसाइकिल जे एक्सीडेंट में मरियो, को ॾिसो त गाॾी जे हादसे में मरियो, को ॾिस त ख़ुदकुशी थो करे, को ॾिस त मन कहिड़ी मन हरकतुनि में रब शल माफ़ी ॾे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हियूं सभु सचियूं। नंबर 2 ते अहिड़ी बीमारी नाज़िल थींदी जेको इंसान बीमारी जो इलाज उनजो न हूंदो, जेको इंसान पंहिंजी बीमारी खे परते करे बि न सघे। यकीन कयो न, उहा बीमारी तव्हां अखियुनि सां बि ॾिठा हूंदो, चङनि भलनि जा चेहरा ख़राब थी वेंदा, उनजो को इलाज ई कोन्हे, को ला इलाज। ख़ुदा जे वास्ते या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हियुनि ते अमल कयो। अॻिते वारो जेको वक़्तु, मां पहिरियों हिकिड़ो चकर मां 2022 9 साल स्टार्ट में बीठो त मां उनजो पैगाम तव्हांखे ॾिनोमि त जेको 2022 जो साल बीहंदो वॾो ख़तरनाक में ख़तरनाक बीहंदो, त काफ़िन दोस्तनि मूंखे कमेंट्स ॾिनियूं त तूं अलाह न आहे जो अॻगटी थो करे। बाबा मां बेशक अलाह न आहियां, मां अलाह जो बंदो आहियां। अलाह लही अचे इंसान खे न सम्झाईंदो आहे, अलाह लही अचे इंसान खे हिदायत न ॾींदो आहे। यादि रखो इंसानो, ख़ुदा जा बंदो, रब जो जेको बि इल्मु आहे दुनिया में फैलायल आहे, उन इल्म में को इल्म रखे थो, को नथो रखे। जेके रखनि था त असां उन्हनि उस्तादनि खां सिखूं था, उहो तव्हां ताणी बि पहुचायूं था। अॼु 2022 जो साल तव्हां अखियुनि सां ॾिसो था, ज़ुल्म वारो गुज़रे वतो छो नथो गुज़रे। मां तव्हां सां पहिरियों ॾिस न, मां ग़लति ॻाल्हि न कंदुमि, मां पंहिंजो वीडियो उहो डिलीट कयुमि, छो त मां पंहिंजे मथां न, पंहिंजे ख़िलाफ़ मां लफ़्ज़ बर्दाश्त न कंदुमि। मां पंहिंजे ख़िलाफ़ काफ़ी इंसान अहिड़ा हुया जिन घटिया क़िस्म जा अल्फाज़ बि ॻाल्हाया। तूं हिकु गैब जो इल्मु नथो रखे, तूं हिकु ईअं फलाणा मटीरा। बाबा गैब जो इल्मु अलाह जंहिंखे अता करे, मां नथो चाहियां त मूंखे अलाह अता कयो आहे। रब पाक बसि जे इंसान खे ज़हन अता करे, ज़हन, जेकॾहिं उहो ज़हन तो वटि न हूंदो न त तूं मूंखे ग़लति नज़र सां ॾिसंदे बचा। इहा बि हिकु रब जी हिदायत हूंदी आहे इंसान ताणी पहुचण। मां काफ़ी तव्हांखे पैगाम ॾेई चुको आहियां। मूंखे रब जी ज़ात जो कसम, हे अलाह जा लख एहसान आहिनि। मुंहिंजी रोज़ी हीअ आहे, मां पंहिंजी ड्राइवरिंग कंदो आहियां।
मां पंहिंजी ड्राइवरिंग कंदो, पंहिंजे हक़ ऐं खून पसीने जी कमाई जो खाईंदो। मूंखे को कमाइण जो ॾिस न, मां यूट्यूबर या इन जो मां फेमस थिया, मूंखे को शौक़ु न आहे, मूंखे को शौक़ु न आहे। मूंखे हक़ सच तां इंसाननि ताणी पहुचाइणो आहे। यादि रखो ये इंसान, अल्लाह जा प्यारो, जन्नत जा हक़दारो, जेके ॻाल्हियूं मां तव्हां ताणी पहुचायां, शायदि तू बि अमल करे त इन ॻाल्हि खे शेयर ज़रूरु कंदो कर। थी सघे मतां तोखां वधीक हिकु उजड़ियल इंसान हुजे, मुंहिंजी ॻाल्हियुनि जो सहारो वठी कंहिं सिधी लाइन ते बीहे, इहो बि तुंहिंजो सदको आहे, सदको। अल्लाह जो कसम सदको आहे तुंहिंजो। ए इंसान कर भलो ॿियनि सां, रब तोसां भलो कंदो। कर ॿियनि सां भलायूं, अल्लाह तोसां भलायूं कंदो। कंहिंजे बारे में पंहिंजे अंदर में बुरा ख़्यालात न रख। हर कंहिंजे लाइ भलो सोच, हर कंहिंजे लाइ सुठो सोच। मूंखे यकीन आहे इंशाअल्लाह तबारक अल्लाह इन वीडियो में अगर मूंखां का ख़ता थी हुजे किन लफ़्ज़नि में त आई एम सॉरी। मां भी हिकु इंसान आहियां, तव्हां भी हिकु इंसान आहियो। इंसान खां ई ख़ता थी। जज़ाकल्लाह ख़ैर। मां